औज़ुबिल्लाहिमिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। उम्मीद त तव्हां सभु ठीकु हूंदव ऐं अल्लाह ताला जे हिफ़्ज़ो अमान में हूंदव। जीअं त तव्हांखे ख़बर आहे त असांजा फ्री क्लासिस हली रहिया आहिनि, जंहिंमें असां बेसिक टू एडवांस लेवल ताईं इंग्लिश ऐं मैथामेटिक्स पढ़ाए रहिया आहियूं। उन सां गॾोगॾु असां व्हाट्सअप ते फ्री उन जो होमवर्क ऐं काई बि अगरि जंहिं कंफ्यूजन आहे उहा सॉल्व कंदा आहियूं। अॼु असांजो मैथ जो लेक्चर नंबर 3 आहे, जंहिंमें असां पढ़ंदासीं पाकिस्तानी प्लेस वैल्यू। लेक्चर नंबर 1 में असां पढ़ियोसीं टाइप ऑफ नंबर। लेक्चर 2 में असां पढ़ियोसीं इंटरनेशनल प्लेस वैल्यू। ऐं हाणे लेक्चर नंबर 3 में असां पढ़ंदासीं नेशनल प्लेस वैल्यू, यानी पाकिस्तानी प्लेस वैल्यू। जेकॾहिं कोई बि स्टूडेंट असांजे फ्री व्हाट्सअप ग्रुप में जॉइन थियणु चाहे थो त लिंक डिस्क्रिप्शन में मौजूदु आहे। उन लिंक जे ज़रिए असांजो ग्रुप जॉइन करे सघे थो। टाइम खे बचाईंदे असां हलूं अॼु जे लेक्चर तां। अॼु जो असांजो लेक्चर आहे पाकिस्तान प्लेस वैल्यू सिस्टम। हाणे इन खे असां नेशनल प्लेस वैल्यू सिस्टम बि चवंदा आहियूं, जंहिंमें असां पढ़ंदासीं त पाकिस्तान में नंबर्स खे कीअं पढ़ियो वेंदो आहे ऐं कहिड़े नंबर्स जो कहिड़ो प्लेस आहे। हाणे सिंधी में अगरि जे मां चवंदी हलां, प्लेस यानी जॻह ऐं वैल्यू यानी मुल्ह। त हाणे प्लेस वैल्यू जी माना उहो हूंदो आहे मकानी मुल्ह, यानी कहिड़ी नंबर जी कहिड़े डिजिट जी किथे असां उनखे पुट कंदासीं। इहो सॼो असां जेको आहे डिटेल में पढ़ियोसीं इंटरनेशनल प्लेस वैल्यू में। अगरि कंहिं इहो वीडियो नाहे ॾिठो त पहिरियां उहो ॾिसे। ऐं हाणे असां अॻिते हलंदासीं हिन में असां प्रीवियस वारो न सम्झंदासीं। इहे सभु शयूं मां इंटरनेशनल प्लेस वैल्यू में सम्झाई आई आहियां ऐं हिन में असां सम्झंदासीं पाकिस्तानी प्लेस वैल्यू। सभ खां पहिरियां नंबर 1 ते आहे असांजो यूज़ ऑफ कॉमा। हाणे कॉमा जो यूज़ कीअं थींदो आहे इहो ॾिसंदासीं। जीअं इंटरनेशनल वैल्यू में असां पढ़ियासीं प्लेस वैल्यू में त 3 डिजिट खां पोइ जेको आहे कामा अचनि पियूं, पर हिन में ईअं नाहे। हिन में इहो आहे त पहिरियां फस्ट 3 डिजिट खां पोइ कामा ईंदी आहे, उन खां पोइ इन जी सीरीज़ हलंदी आहे 2 खां पोइ कामा, 2 खां पोइ कामा, 2 खां पोइ कामा। अचो त हिकु एग्ज़ाम्पल जे ज़रिए सम्झ। जीअं आहे हे असां वटि नंबर आहे हिकिड़ो। हाणे हे नंबर हिकिड़ो मां लिखियो। हाणे इन खे जॾहिं असां कामा ॾींदासीं त पहिरियां 3 डिजिट खां पोइ कामा ॾींदासीं, वरी उन खां पोइ 2 डिजिट खां पोइ कामा ॾींदासीं, वरी उन खां पोइ 2 डिजिट खां पोइ कामा ॾींदासीं। हिकिड़ो ॿियो नंबर मां लिखां। हाणे ॾिसो, हिन खे 3 डिजिट खां पोइ कामा, वरी 2 खां पोइ कामा, वरी 2 खां पोइ कामा। इहो असांजो हूंदो आहे पाकिस्तानी वे में। कंहिंमें? पाकिस्तानी वे में। ऐं इंटरनेशनल वे में असां कीअं पढ़ियो होसीं त उन में जेको आहे 3 डिजिट खां पोइ कामा ॾियूं पिया। हाणे कामा जो तव्हांजो हिते क्लियर थी वियो हूंदो। हाणे नंबर 2 ते आहे असांजो प्लेस वैल्यू चार्ट आहे असांजो। हाणे इन में असां पढ़ंदासीं प्लेस वैल्यू चार्ट जे बारे में। चार्ट मां तव्हांखे सफ़ाई क्लियर थी वेंदो त नंबर्स खे कीअं पढ़िजे ऐं उन्हनि खे कीअं अॻिते ॾिसिजे। हे असांजो प्लेस वैल्यू जो चार्ट आहे, पाकिस्तान प्लेस वैल्यू जो चार्ट। हाणे इन में तव्हां ॾिसो त असांजो जीअं पहिरियां ई हुयूं त फैमिलीज़ में असांजा विरायल हुया, यानी
जीअं काई बि फैमिली हूंदी आहे, जीअं हाणे ॾिसो हे आहे 100 जी फैमिली, हाणे इन खे असां वंस बि चवंदा आहियूं। हाणे इन जा घणा मेंबर आहिनि, इन जा 3 मेंबर आहिनि। हिकिड़ो आहे वंस, हाणे इन खे असां ॿियो छा चवंदा आहियूं, यूनिट बि चवंदा आहियूं, या वंस चवंदा आहियूं या वरी यूनिट चवंदा आहियूं। उन खां पोइ 10, 100, वरी उन खां पोइ जेको आहे 1000 जी फैमिली अचे थी, उन में 2 मेंबर आहिनि। हाणे हिन में इहो आहे त पहिरियां जेको 100 या यूनिट वारी हूंदी फैमिली, त उन में 3 मेंबर हूंदा उन जा, ऐं पोइ जॾहिं 1000 थींदी या लैक थींदी, उन खां पोइ करोड़ थींदो, अरब थींदो, त उन में जेको आहे इन्हनि जा 2 मेंबर हूंदा आहिनि। पहिरियां 3 मेंबर, उन खां पोइ 2 मेंबर, उन खां पोइ 2 जी सीरीज़ ईअं हलंदी रहंदी आहे। हाणे सभ खां पहिरियां असां ॾिसंदासीं त इन्हनि खे असां कीअं पढ़ंदासीं। हाणे ॾिसो, हर नंबर जो पंहिंजो पंहिंजो डिजिट हूंदा आहिनि, ऐं कहिड़े डिजिट खे कहिड़ी जाइ ते रखूं। हाणे अगरि जे मां हे हर नंबर, असांजा नंबर केसीं ताईं हूंदा आहिनि, वधि में वधि 0 खां वठी 9 ताईं असांजा नंबर हलंदा आहिनि। 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9। हाणे हे जेके 9 ताईं नंबर आहिनि, इन्हनि मां ई असांजा फर्दर वधीक नंबर ठहंदा आहिनि। यानी इहे ई नंबर हूंदा आहिनि असांजा, जंहिंमां नंबर असांजा ठहंदा वेंदा आहिनि। इन्हनि डिजिटनि मां असां नंबरनि खे एड़े ओड़े करे असां बक़ाया डिजिट मां नंबर ठाहींदा आहियूं। हाणे ईअं ई असां हिते बि ठाहींदासीं। बहरहाल असांजा हूंदा आहिनि 10 डिजिट हूंदा आहिनि। इन्हनि 10 डिजिटनि मां असां जेको आहे नंबर ठाहींदा आहियूं। पोइ उन मां डिफरेंट नंबर करोड़नि ताईं, अरबनि ताईं, खरबनि ताईं पुॼी वेंदा आहिनि, पर हूंदा बेसिक 10 आहिनि डिजिट, उन्हनि मां ई नंबर ठहंदा आहिनि। हाणे असां हिते ॾिसंदासीं त अगरि जी कहिड़ो डिजिट किथे रखूं त उनजी वैल्यू कीअं थी चेंज थिए। हाणे हिन में असां पढ़ंदासीं वैल्यू कीअं चेंज थिए थी। हाणे ॾिसो, हिते आहे असांजो सिर्फ़ु 2 था ॾियूं, त हिन खे पढ़ंदासीं बि कीअं, सिर्फ़ु 2। अगरि जी हिकिड़ो ॿियो हिन में असां ऐड कयूं त हिन खे असां पढ़ंदासीं 12। सही आहे। वरी अगरि जे अञा हिकिड़ो ॿियो डिजिट ऐड कयूं, हाणे ॾिसो असांजो डिजिट हिते 2 ई आहे। अगरि जे मां हिते इहो 2 ॾियां त हिन खे कीअं पढ़ंदासीं, 212। सही आहे। यानी नंबर जी वैल्यू चेंज थींदी आहे उन जी प्लेस सां, त कहिड़े नंबर खे कहिड़ी प्लेस खे ते असां रखूं था। हाणे नंबर आहे असां वटि हिकिड़ो, मां लिखी वठां। हाणे ॾिसो, हे आहे असांजो 1000 में। हाणे हिन खे पढ़ण जी कोशिशि कयो मूं सां गॾु तव्हां, त हिन खे कीअं पढ़िबो। हाणे हे 1000 जी फैमिली में जॾहिं आयो त असां छा कंदासीं, 6700, ऐं ॿियो पढ़ण जी कोशिशि कयो तव्हां बि, 84। सही आहे। हाणे अगरि जे अञा हिन में हिकिड़ो नंबर असां ऐड कयूं त ॾिसो वैल्यू कीअं थी नंबरनि जी चेंज थिए। हिते मां 7 हयमि, त हाणे हिते छा थींदो, नंबर खे कीअं पढ़ंदासीं। हाणे हिननि ॿिनि नंबरनि खे असां गॾे करे पढ़ंदासीं, छो त हिते 10,000 में अचे थी ऐं हीअ 1000 जी फैमिली में अचनि था हे ॿई रुकन। हाणे हिननि ॿिनि खे असां गॾे करे पढ़ंदासीं। 76,784 रुपीज़। हाणे ॾिसो, हुते असांजो हुयो त एसी ताईं त असांजो क्लियर आहे। इंटरनेशनल वैल्यू में ऐं नेशनल वैल्यू में ॿिन्हिनि में, यानी हेसी ताईं 10,000 ताईं नंबर सेम पढ़ंदासीं। पोइ उहो इंटरनेशनल वैल्यू हुजे या नेशनल वैल्यू हुजे, प्लेस वैल्यू, पर चेंज असांजो किथे थो थिए, हिते। हाणे हिते जे इंटरनेशनल वैल्यू में असां छा पिया पढ़ूं, प्लेस वैल्यू में, त हिते असांजा हुयो 100,000। सही आहे। ऐं हिते असांजो आहे 1 लाख। 100,000 ऐं हिते असांजो आहे 1 लाख, 10 लाख ईअं। त हाणे अगरि जीअं असां नंबर हिते वधायोसीं, हाणे हिन खे कीअं पढ़ंदासीं। हाणे ॾिसो, हे लख जी फैमिली में थो अचे। सही आहे। हे जेको 3 आहे इहो लख जी फैमिली में थो अचे, त हिन खे पढ़ंदासीं 3 लाख, 3 लाख, या वरी जेको आहे 3 लख। उन खां पोइ 76,784। अहिड़े हिसाब सां हिन नंबर खे असां पढ़ंदासीं।
3,76,784। हाणे अगरि जीअं हिकु नंबर मां ॿियो लिखी हाणे हिकिड़ो नंबर मां हे लिखी वरितो। हाणे इनखे असां कीअं पढ़ंदासीं? हे ॾिसो असांजी जेको आहे लख जी फैमिली लेख जी फैमिली में अचे थो, त हाणे हे नंबर हिकिड़ो डिजिट वधी वियो। त हाणे हिननि ॿिन्हिनि खे असां मिलाए करे पढ़ंदासीं। 22 लेख 27 हिन खे बि असां मिलाए करे पढ़ंदासीं। हाणे कहिड़ी फैमिली में आहे? 1000 जी फैमिली में आहे। त 27,542 हिननि ॿिनि खे बि असां हिन खे मिलाए पढ़ंदासीं, हिननि टिनिनि खे ई 542। अहिड़े हिसाब सां असां नंबर्स खे पढ़ंदासीं। हिकिड़ो नंबर अञा ॿियो वधीक मां लिखां। हाणे ॿुधायो तव्हां हिन नंबर खे असां कीअं पढ़ंदासीं? हाणे हिते आहिनि असांजा रुकुन, असांजा एब्सेंट आहिनि, यानी हिते 0 आहे। त इन्हनि नंबरनि खे जिते 0 अचे उन्हनि नंबरनि खे असां कीअं पढ़ूं? हाणे हिते मथे ॾिसो त हे असांजो आहे करोड़ जी फैमिली में, सही आहे। त हाणे हिते असां कीअं पढ़ंदासीं? 2 करोड़, सही आहे। 2 करोड़ हे वारा असांजा रुकन आहिनि, इहे ख़ाली आहिनि। हाणे ॾिसो हे जेको आहे लेख वारी फैमिली मां हे ख़ाली आहिनि, ऐं 1000 जी फैमिली में बि हे ख़ाली आहे। त असां सिर्फ़ु पढ़ंदासीं 2 करोड़ 5,000। ॾिसो 1000 जे सिर्फ़ु 10,000 वारे जाइ ते हे ख़ाली आहे, त हिते 5 पढ़ंदासीं सिर्फ़ु 5,000। ऐं वरी 100 वारी जाइ ते आल्सो ख़ाली आहे, हिते कुझु बि न आहे, 0 आहे। त इनखे बि छॾे ॾींदासीं। बसि हिते 27 इन्हनि ॿिनि खे पढ़ंदासीं। 2 करोड़ 527 रुपीज़, यानी 2 करोड़ 500 कीअं पढ़ंदासीं? 2 करोड़ 527 रुपया। उमेदु आहे तव्हांखे इहो वीडियो सम्झ में अचे थो। अञा नंबर खे थोरो अॻिते वधायूं। हाणे हिकिड़ो नंबर हितां मां ॿियो लिखी वञा। हाणे अचो त ॾिसूं त हिन नंबर खे असां कीअं पढ़ंदासीं। हाणे हे आहे असांजो 10 करोड़ में थो अचे, 10 करोड़ में थो अचे। त इनखे कीअं पढ़ंदासीं? हाणे हिननि ॿिनि नंबरनि खे असां मिलाईंदासीं। जीअं त मां तव्हांखे पहिरियां ई ॿुधायो त ॿिनि खां पोइ कामा हणंदा ईंदा आहियूं, ईअं ई पोइ ॿिनि खे कामा इन लाइ हणंदा आहियूं ताकी असांखे पढ़ण में ईज़ी अचे। ऐं हिते बि असां इन जे लाइ ॿिन्हिनि खे मिलाए करे पढ़ंदासीं। 67 करोड़, सही आहे। वरी हाणे हिते खे पढ़ंदासीं 24 लेख, उन खां पोइ 57,000। हाणे हिते जेको आहे हे फैमिली सॼी 100 वारी एब्सेंट आहे, इन जे लाइ 57,000 पढ़ंदासीं, सही आहे। सिंधी में असां हिनखे कीअं पढ़ंदासीं? हाणे इहो ॾिसो त सिंधी में असांखे हिनखे कीअं था 67 करोड़, ॾिसो सही आहे। ऐं उन खां पोइ 27 यानी 24 लख 57,000। अहिड़े हिसाब सां हिनखे सिंधी में असां पढ़ंदासीं। हिकु नंबर हिते असां ॿियो वधायूं। हाणे ॾिसो तव्हां हिन नंबर खे पढ़ण जी कोशिशि कयो जेको हाणे मां लिखियो आहे, त पोइ मां तव्हांखे ॿुधायां। हाणे हिन नंबर खे असां पढ़ंदासीं, असांजो नंबर अचे थो अरब में, सही आहे। त 4 अरब। हाणे हे जेको आहे त करोड़ वारी फैमिली में हिन जा रुकुन ख़ाली आहिनि, त हिनखे न पढ़ंदासीं। 4 अरब। हाणे हे ॾिसो लख वारी फैमिली में आहिनि 42 लेख। वरी इन खां पोइ 1000 वारी फैमिली में बि आहिनि, त 43,000। हाणे 100 वारी फैमिली ख़ाली आहे, त हिते 20 रुपीज़ पढ़ंदासीं। हाणे हिनखे असां कीअं पढ़ंदासीं? 4 अरब 42 लेख 43,020 रुपीज़। हाणे अगरि जीअं हिकु दफ़ो तव्हां इहो प्लेस वैल्यू जो चार्ट पढ़ी वियो ऐं इहो तव्हांखे सम्झ में अची वियो त किथे बि कंहिं बि जाइ ते नंबर कोई बि लिखियलु हुजे तव्हां उनखे आसानी सां पढ़ी बि वेंदव। अगरि जीअं कोई चए थो बाबा हे नंबर लिखो, त तव्हां उहो बि आसानी सां लिखी वेंदव, किथे मुंझंदव न।
त हिन वीडियो खे तव्हां आख़िर ताईं ॾिसिजो ऐं आख़िर में अञा हिन खे थोरो वधीक मां डिस्क्राइब कंदमि त नंबर्स कीअं लिखिबा आहिनि, कीअं जेको आहे हिननि खे फिगर में चेंज कंदासीं ऐं कीअं वरी जेको आहे फिगर वारे नंबरनि खे स्पेलिंग में चेंज कंदासीं। इहो सॼो असां हिन में पढ़ंदासीं, त इन जे लाइ आख़िर ताईं वीडियो सां जुड़िया रहजो। मां तव्हांजे लाइ हिन वीडियो में काफ़ी महिनत कई आहे। पहिरियां इंटरनेशनल चार्ट ठाहियो हुयो, उन खां पोइ हाणे नेशनल चार्ट ठाहियो आहे, सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु त जीअं तव्हांखे वधि खां वधि सम्झ में अचे ऐं तव्हां किथे मुंझो न। हिकु नंबर मां ॿियो लिखी हलां ताकी तव्हांखे पूरो चार्ट ई कवर कराए छॾियां। हे 3 नंबर मां ॿिए लिखी वरिता आहिनि। हाणे इन्हनि खे तव्हां पाण पढ़ण जी ट्राए कयो, कोशिशि कयो त तव्हां इन्हनि खे सही माना में पढ़ी सघो। अगरि जीअं किथे नथो पढ़णु अचे ऐं मुंझो था त पोइ व्हाट्सअप ग्रुप ते तव्हां मूंखां पुछिजो इन जे बारे में। हाणे अचो त वीडियो में अॻिते हलूं। हाणे असां पढ़ंदासीं त इन्हनि नंबरनि खे जेको आहे कीअं चेंज कयूं वर्ड में। हाउ टू राइट इन वर्ड। हाणे इन्हनि जेके प्लेस ऑफ वैल्यू पढ़ियोसीं त इन्हनि खे वर्ड में असां कीअं लिख। हाणे हिते मां हिकिड़ो नंबर लिखी वठां, ऐं मां थोरो विथी इन लाइ छॾी आहे स्पेस त तव्हांखे जीअं तव्हांखे सम्झण में ईज़ी लॻे। हाणे इनखे जेको आहे नंबर्स वारो आहे त इनखे स्पेलिंग में या वर्ड में कीअं लिखंदासीं। गौर सां तव्हां ॾिसिजो, मां तव्हांखे सोल्व करे ॾेखारियां थी ऐं इन मंझां ई तव्हांजो होमवर्क ईंदव। 30 ॾिसो हे 3 आहे त हिनखे कीअं पढ़ंदासीं। 37 लाख 37 लाख 90 इन 4000 से ऐं एंड 105। अहिड़ी तरीक़े सां हिन नंबर खे असां पढ़ंदासीं ऐं लिखंदासीं। छा आहे 37 लाख 94,000 एंड 105 रुपीज़। हिकु नंबर ॿियो लिखी ॾियां मां तव्हांखे। हिकु नंबर हाणे हे आहे। हाणे ॾिसो त हिन खे असां कीअं पढ़ूं था। 2 करोड़। हाणे ॾिसो हिते ज़ीरा जेको आहिनि ख़ाली आहिनि त पोइ इहे न पढ़ंदा, ज़ीरा ख़ाली न पढ़ंदासीं। हाणे हिन खे पढ़ंदासीं 45,000 एंड हाणे हिते छा आहे 601 रुपीज़। हाणे इन नंबर खे असां ईअं पढ़ंदासीं। हिकु टियों नंबर असां सम्झंदा हलूं, अचो त उनखे बि लिखूं। हाणे ॾिसो हिनखे कीअं पढ़ंदासीं। असांजा हे 2 ज़ीरो त असांजा ख़ाली विया। 2 करोड़ 45,000 एंड 601 रुपीज़। हाणे नंबर 3 असां लिखूं। हाणे ॾिसो हिन खे कीअं पढ़ंदासीं। पहिरियां त कामा ॾेई वञो सभ खां पहिरियां, पोइ हिन खे पढ़ण जी कोशिशि कयो। हाणे कामा ॾेई वियमि, हाणे तव्हां पढ़ण जी कोशिशि कयो त मां तव्हांखे ॿुधायां। हाणे हे आहे असांजो 4 लाख। हाणे हे ख़ाली आहिनि बकाया, सही आहे। हाणे 4 लाख वारो त आहे। हाणे हे 1000 वारी फैमिली बि ख़ाली आहे, उन खां पोइ 100 वारी फैमिली बि ख़ाली आहे ऐं 10 वारी बि सिर्फ़ु, ऐं 100 वारी फैमिली बि ख़ाली आहे ऐं सिर्फ़ु हिते 6 आहे। त 4 लाख एंड 6 रुपीज़। बसि अहिड़े हिसाब सां इहो ईंदो। हाणे इन जो तव्हांखे सम्झ में अची वियो हूंदो। हाणे इन जो मां तव्हांखे होमवर्क ॾियां थी। हाणे नंबर
4 ते असांजो क्वेश्चन अचे थो त हाणे जेको आहे हिनखे वर्ल्ड में त लिखणु सिखी वियासीं, हाणे इनखे असां फिगर में कीअं लिखूं। चए थो हाउ टू राइट इन फिगर्स। हाणे हिनखे फिगर में कीअं लिखूं। हाणे अचो त हिनखे फिगर में बि लिखणु सिखूं। हाणे हिकिड़ो नंबर मां लिखी वरितो आहे, हिकिड़ो जेको आहे स्पेलिंग में इन वर्ड में मां लिखी वरितो आहे। हाणे हिनखे नंबर जी सूरत में कीअं असां चेंज कंदासीं। हाणे आहे 3 करोड़ 3000 3 करोड़ 3004 रुपीज़। छा असां हिनखे हीअं लिखूं त सही आहे? 3 करोड़ 3004 रुपीज़। तव्हां ॿुधायो छा इहो सही आहे? न, हे ग़लति आहे। छो त हिते असां 3 करोड़ त लिखिया आहिनि, असांजी लेक वारी फैमिली ख़ाली आहे त उन जी जाइ ते असांखे 0 ईंदा, त इहो नंबर असांजो हीअं सही ईंदो 3 करोड़। हाणे लेक वारी फैमिली ख़ाली हुई त हिन जा 2 ज़ीरा ॾिनोसीं ऐं उन खां पोइ असांजो 1 ज़ीरो ईंदो। अचो त हाणे हिकिड़ो ॿियो ॾिसी वठूं ऐं पोइ उनखे ॾिसूं कीअं आहे। हाणे हिकिड़ो ॿियो जेको आहे मां लिखी वरितो आहे, इनखे फिगर जी सूरत में कंदासीं। हाणे आहे असांजो 46 करोड़ 1 लेक। हाणे 46 करोड़ खां पोइ असां कामा ॾींदासीं, 1 लेक खां पोइ वरी कामा ॾींदासीं 3095 रुपीज़। हाणे इनखे असां कीअं लिखंदासीं। हाणे ॾिसो असांजो छा हुयो 46 करोड़, सही आहे। उन खां पोइ असांजो हुयो 1 लेक, उन खां पोइ असांजो हुयो 3025। हाणे ॾिसो हिते 100 जी जाइ ते ख़ाली आहे 0 आहे ऐं हिते 10 जी जाइ ते 10,000 जी जाइ ते ख़ाली आहे ऐं हिते आहे असांजो 10 लेक जी जाइ ते ख़ाली आहे। इन जे लाइ असां न पढ़ंदासीं हिननि खे असां 0 चई वियासीं, छो त असांखां हिन जे बारे में पुछियो ई न वियो। उमेदु आहे तव्हांखे इहा सॼो ई वीडियो सम्झ में अची वियो हूंदो। हाणे मां तव्हांखे इहो ॿुधाईंदमि त डिफरेंस कहिड़ो आहे इन्हनि ॿिनि जे विच में, यानी इंटरनेशनल वैल्यू जे विच में ऐं नेशनल प्लेस वैल्यू जे विच में कहिड़ो डिफरेंस आहे। हाणे असां इहो ॾिसंदासीं। हाणे इहो मां हिते लिखी वरितो आहे त असांखे तॾहिं कोई नंबर सम्झ में ईंदो जॾहिं असांखे उन्हनि ॿिनि जे विच में डिफरेंस जी ख़बर हूंदी। हाणे इंटरनेशनल ऐं उन खां पोइ नेशनल, जंहिंखे असां पाकिस्तानी या इंडिया या नेपाली या बांग्लादेशी वे चई था सघूं, सही आहे। इहे इन्हनि मुल्कनि में ॻाल्हायो वेंदो आहे। रुपीज़ इन्हनि मुल्कनि में रुपीज़ पढ़ियो वेंदो आहे। ऐं हिन में जेको आहे इंटरनेशनल में तव्हांखे पाण खे ख़बर आहे त मिलियन बिलियन ट्रिलियन जी ॻाल्हि हूंदी आहे। हिते लेक अरब खरब अहिड़े हिसाब सां इन्हनि जी ॻाल्हि थींदी आहे। हाणे डिफरेंस असांजो किथां थो शुरू थिए। शुरू में त असांजो मां पहिरियां ई हुन चार्ट में तव्हांखे सम्झाए आई हुयमि। पहिरियां त असांजो सेम पियो हले, यानी इंटरनेशनल में बि सेम पढ़ूं पिया नंबरनि खे ऐं नेशनल वे में बि असां सेम नंबरनि खे पढ़ूं पिया। होॾां बि अगरि जीअं हेॾां बि 1s आहे त हेॾां बि 1s ई पढ़ूं था, हेॾां बि 10s आहे त हेॾां बि 10s पढ़ूं था, हेॾां बि 1000 आहे त हेॾां बि 100 आहे त हेॾां बि 100 पढ़ूं था, हेॾां बि 1000 आहे त हेॾां बि 1000 पढ़ूं था। हाणे हिते 10,000 आहे त हिते बि 10,000। हाणे फ़र्क़ु किथे थो अचे मेन। हाणे हिते आहे, हिते जेको आहे नेशनल वे में असां हिनखे प्लेस वैल्यू, नेशनल वे में असां हिनखे पढ़ूं था लेक या लखो, ऐं हिन में जेको आहे 100,000 पढ़ूं था। त डिफरेंस हिते थो अचे,
यानी 10,000 खां पोइ असांजो नंबरनि खे पढ़ण में डिफरेंस अचे थो इंटरनेशनल में ऐं नेशनल में। हाणे जीअं हिते आहे त मिलियन पढ़ूं था त मिलियन खे असां नेशनल वे में कीअं पढ़ंदासीं 10 लैख। हाणे हिते 10 मिलियन आहे त हिते करोड़ आहे, डिफरेंस तव्हांखे सम्झ में ईंदो हूंदो। हाणे हिते 100 मिलियन आहे त हिते 10 करोड़ आहे ऐं हिते बिलियन आहे त हिते अरब आहे। अहिड़ी तरीक़े सां असांजो हे डिफरेंस चार्ट आहे जेको इंटरनेशनल ऐं नेशनल प्लेस वैल्यू जो आहे। इन खे असां अहिड़े हिसाब सां पढ़ंदा आहियूं। उमेदु आहे तव्हांखे वीडियो सम्झ में अची वियो हूंदो। वीडियो खे आख़िर ताईं ॾिसिजो ऐं प्लस में होमवर्क ज़रूरु कजो। हे तव्हांजो अॼु जो होमवर्क आहे। मां थोरो हीअं वीडियो खे कयां ताकी तव्हांखे सही तरह सम्झ में अचे। मां हिन जी पिक बि तव्हांखे व्हाट्सअप ग्रुप ते ॾेई छॾंदमि, तव्हां उतां बि हिन होमवर्क खे ॾिसी छॾिजो या हितां ई स्क्रीनशॉट कढी छॾियो। पोइ इहो तव्हां मूंखे होमवर्क ग्रुप ते मोकिले छॾिजो। कोई बि क्वेश्चन हुजे तव्हां ग्रुप ते मूंखां पुछी था सघो। काई ॻाल्हि सम्झ में न अचे उहा बि तव्हां ग्रुप ते पुछी था सघो ऐं होमवर्क में काई कंफ्यूजन आहे उहो बि तव्हां ग्रुप ते पुछी था सघो। पर होमवर्क लाज़मी आहे। हीअ वीडियो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु तव्हांजे लाइ आहे त जीअं तव्हां बहितर खां बहितर इम्प्रूव कयो ऐं पंहिंजी लाइफ में अॻिते वधो। उमेदु आहे त तव्हांखे अॼु जो वीडियो सम्झ में आयो हूंदो ऐं तव्हां जेको आहे हिन मां फ़ाइदो वरितो हूंदो। ऐं ॿीहर कॾहिं बि तव्हां हिन शइ में इंटरनेशनल प्लेस वैल्यू में ऐं नेशनल प्लेस वैल्यू में कॾहिं बि न मुंझंदव। अगरि जीअं कोई अञा बि क्वेश्चन आहे त तव्हां ग्रुप ते पुछी था सघो मूंखां। तेसीं ताईं जे लाइ अल्लाह हाफ़िज़। दुआउनि में यादि। वरी मिलंदासीं हिकु नई वीडियो सां गॾु।